नाज़िर لاڙڪاڻو में उत्तर सिंध जे सभ खां वॾे अस्पताल हुकूमती बेध्यानी सबब करप्शन जे वर चढ़ियल आहे। 1 साल गुज़रण बावजूद MS मुक़रर न थी सघियो आहे। उन हवाले सां सुताक्रम शेख जी रिपोर्ट। लाड़काणे जी अस्पतालुनि जी हालत न सुधरी डे बाय डे जे बुनियाद ते रखियल MS लाड़काणो लाड़शाद काज़मीअ खे 1 साल खां वधीक वक़्तु गुज़री वियो। अदालती हुकुम बावजूद 20 ग्रेड जो ऑफिसर मुक़रर न थियो। लाड़काणे जे शोबा हादसात ॿाराणी अस्पताल तोड़े चांडका टीचिंग ऐं OPD अड क़ाइम फार्मेसीअ ते घुर्बल समूरियूं दवाऊं बि मुहैया न थी सघियूं, जॾहिं त अस्पताल अंदरि बहितरीअ वारियूं दवाऊं बि कूड़ियूं साबित थियूं। जॾहिं त ऑक्सीजन गैस ऐं डाइट दवाउनि जी मद में वॾे पैमाने ते करप्शन कई वई आहे। इन हवाले सां लाड़काणे वासियुनि मेरान TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दवाऊं असांखे हफ़्तो महीनो थी वियो आहे। इरशाद काज़मी साहब आए कोन, जो पर्चा असां खणी खणी रुली सारी बिलावल भुट्टे साहब खां इहा ई गुज़ारिश आहे, अगरि अहिड़ा MS रखियईं त असां ग़रीब पाण ई मरी वेंदा। जेके इरशाद काज़मी साहब कंहिं सां बि कोन मिले थो। कमल कराची आहे, कमल सखर आहे, कमल इस्लामाबाद आहे, कमल काथे आहे, रुगो थो रुलंदो अचे। असांखे इन MS काज़मी जी ज़रूरत ई न आहे। कोन थी मिले न, काॾे मिले पेसनि वेसनि था पिराई ते। हाणे चांडका मेडिकल कॉलेज आहे, उनजो MS 20 ग्रेड हुजणु खपे ऐं उन दौर में थोड़ा जेको आहे माण्हू जेको आहे बदिली बि थिया, इन जे करे ई उहे 19 ग्रेड में हुआ। उनखे जेको आहे त माना सिर्फ़ु चार्ज ॾिनी वई 20 ग्रेड जी। इहो अस्पताल आहे, उते जेकॾहिं कंहिंखे मुकमल ड्यूटी पावर बि न हुजनि त पोइ जेको आहे त माना हेॾी वॾी अस्पताल कीअं हलंदी। मयारी दवाऊं आहिनि उहे बि शायदि नथियूं मिलनि। हर में जेके बि जेको अकॉर्डिंग लॉ आहे, लॉ जे मुताबिक़ आहे, उहे पोस्टिंग कई वञे। तो हाई कोर्ट सिंध जो इहो वाज़े फ़ैसिलो आहे त 20 स्केल जो माण्हू MS जेको सो हुजे। हाणे असां वटि लाड़काणे में यूनिवर्सिटी आहे ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी आहे ऐं उनजे अगेंस्ट जेतिरो असां वटि डॉक्टर पैदा थियनि था पिया ऐं सिहत जूं सहूलियतूं जेके कानूनी तौर ते ऐं पेपर्स में आहिनि, अमली तौर ते उहे कोन्हनि। त असां पहिरियों त इहा ॻाल्हि कंदासीं त असां वटि 20 ग्रेड जो हिकिड़ो हुजे MS हुजे, छाजे करे उहो फुली प्रोफेशनल हूंदो, पंहिंजे शोबे सां हुनखे ॼाण हूंदी ऐं उहो क्वालिफाइड हूंदो। त असांखे 20 स्केल जो जेको सो MS ॾिनो वञे ऐं जेके बि दवाउनि जी खोट आहे ऐं दवाऊं जेको सही नमूने सां नथियूं ॾिनियूं वञनि उहा पूरी कई वञे। असां अस्पताल जो हशर बि इहो ई आहे त हिकिड़ो नॉन गज़ेटेड माण्हू उन पोस्ट ते वेठो आहे जेको उनजे लाइक़ ई कोन्हे। हाणे हिकिड़ो ख़ूबसूरत दुकान ठाहे उन में ख़ाली दॿा रखी हिकिड़ी शोशा करे ऐं सिंध खे ॾेखारणु त असां लाड़काणे खे जीअं चवंदा आहिनि सियासतदाननि पेरिस बणाए छॾियो आहे। उहो किताबनि में हूंदो पेरिस। ऐं साॻी जेको असांजो हक़ आहे जेका असांखे मिलणु खपे उहो कोन थो मिले अस्पतालनि में। सिर्फ़ु हिकिड़ी शोबाज़ी आहे, हिकिड़ी कंपेन आहे जेका चंद माण्हू हुनजी हलाए रहिया आहिनि त हीउ जेको नओं MS आयो आहे उन ही करे छॾियो, हू करे छॾियो। ही MS त हिकिड़ी सुठी एम्बुलेंस न ॾेई सघियो आहे। ही MS उहे दवाऊं न ॾेई सघियो आहे। MS जेको हॉस्पिटल जो रखियो अथऊं उहो 19 ग्रेड जो आहे, जॾहिं त हाई कोर्ट जो हुकुम आहे त हिते 20 ग्रेड जो जेको आहे ऑफिसर रखियो वञे। ऐं हिनखे मां सम्झां थो 2 सालनि खां मथे टाइम थियो आहे। जो हाल कयो आहे उहो इहो आहे त फार्मेसीज़ जेके आहिनि खोलियूं आहिनि उते बि गैर मयारी दवाऊं। शेख ज़ैद हॉस्पिटल में जेकॾहिं वञूं था त उते बि तव्हांखे जेको आहे कारीगर आहे कख नज़र था अचनि। ग़रीब माण्हुनि जे लाइ उते बि का बि रिलीफ कोन्हे को। गैस जी मुद में करोड़नि रुपयनि जी करप्शन कई आहे, उन लाइ को बि हिन खां पुछण वारो को बि कोन्हे। लाड़काणो इन हवाले खां मेडिकल जे हवाले खां करप्शन जो गढ़ रहियो आहे। हादसा जेको शोभा हादसात वारी आहे एमरजेंसी, उते वियासीं। उते हिकिड़े छोकिरे खे जेकॾहिं कुते चक पातो, उहा वैक्सीन न पिया ॾियनि ऐं इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। जॾहिं 20 ग्रेड ऑफिसर खे हिकिड़ो MS करे रखिणो आहे, उन जाइ ते 19 ग्रेड ऑफिसर खे MS करे रखंदा, इहो बिल्कुलु ग़लति आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिहत खाते जे आला अमलदारनि खे इन तरफ़ फौरी तौर ते ध्यानु ॾेई नोटिस वठणु घुरिजे त जीअं करप्शन जे ख़ात्मे लाइ प्लान जोड़ियो वञे ऐं अस्पतालनि जी हालत बहितर करण सां गॾोगॾु ग़रीब मरीज़नि खे तकिड़ो ऐं बहितर इलाज मुहैया कयो वञे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान TV न्यूज़, लाड़।